नाज़रीन, अहम ख़बर है ऐं शेयर कयूं पिया लाड़काणे खां, जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण जी नौकरियूं कुड़न ज़रिए ॾियण वारी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वई आहे। अहम ख़बर है ऐं शेयर कयूं पिया लाड़काणे खां, जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण नौकरियूं कुड़न ज़रिए ॾियण वारी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण मेरिट जा लीका लताड़े छॾिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण इंजीनियर मोहम्मद अली माउटो मुबैना तौरु नौकरियूं कुड़न ज़रिए ॾियण लॻो आहे। अहम ख़बर है ऐं शेयर कयूं पिया कुड़न वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण इंजीनियर मोहम्मद अली माउटो मुबैना तौरु नौकरियूं कुड़न ज़रिए ॾियण लॻो आहे। जन त ज़रियनि मूजिबि नौकरियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻुवाणनि खे ॾिनियूं वयूं आहिनि। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्टी जी आला क़यादत को बि नोटिस न वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।